जो झंडो थींदो इसहार दिलीअ में मुजाहिद सोभ खे माणे मुजाहिद सोभ खे माणे कंदासीं गार दिलीअ में असांजे दीन जो झंडो थींदो इज़हार दिलीअ में असांजे दीन जो झंडो थींदो निर्वार दिलीअ में असांजो मुल्क पाकिस्तान ज़िंदाबाद थी वेंदो बिला शक बेवफा काफ़र कटो बर्बाद थी वेंदो कॾहिं कश्मीर जो टुकड़ो उत्तम आज़ाद थी वेंदो ख़ुदा ॼाणे कुफ़ारनि खे बि कलमो यादि थी वेंदो मञण इस्लाम जो वाणिया मञण इस्लाम जो ज़ालिम दा इक़रार दिलीअ में असांजे दीन जो झंडो थींदो इज़हार दिलीअ में असांजे दीन जो झंडो थींदो इज़हार दिलीअ में